सोबोदेरो का खबर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक अॼु टाउन कमेटी सोबोदेरो जे रिटायर्ड मुलाज़िमन अली मुराद अब्बासी, मोहम्मद उर्स सातो, बंदा अली टालपुर, मुख्तियार अली लाड़क, मुमताज़ खासकेली, वहीद अब्बासी, बेवा मिसमात, करीमा ऐं ॿियनि पंहिंजे हक़नि ऐं जाइज़ मुतालबनि ऐं गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अॼु चौथे ॾींहुं बि प्रेस क्लब सोबोदेरो में गिलम विछाए अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाज जारी रखियो। टाउन ऑफिसर ऐं अकाउंटेंट ऑफिसर गुलाम नबी रतड़ खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुमताज़ हुसैन खासकेली मीडिया वारनि खे ॿुधायो त वॾे अरसे खां असांजा ड्यूज़ कटिया पिया वञनि, पेंशन ऐं डिफरेंस बिल न पिया ॾिना वञनि। टाउन अमलो चवे थो त असांखे टाउन ऑफिसर जी का बि ख़बर न आहे केरु आहे। अमलो रिटायर्ड ऐं हाज़ुर सर्विस मुलाज़िमनि जी लिस्ट ॾियण लाइ तयार ई न आहे। टाउन जा 27 मुलाज़िम फौत थियल आहिनि, जिन में फौती मुलाज़िमनि जूं 9 बेवा औरतूं पिणु असां सां गॾु धिका थाबा खाइण ते मजबूर बणियल आहिनि। मारामुल हराम दौरान लाइटिंग, किरासन ऐं ॿी डेवलपमेंट लाइ 10,79,000 रुपया आया, जेकी पिणु टाउन जे आला अमलदारनि जे करप्शन जे वर चढ़ी विया ऐं कूड़ा बिल वाउचर ठाहे खुर्द बुर्द करे छॾिया। मारम दौरान शहर में लॻल लाइटूं पिणु लाराए खणी विया। मारम दौरान मुलाज़िमनि जे पघारनि लाइ 99,27,000 आया, 40-45 लख पघारनि में हलराया, बाक़ी रक़म जी का बि ख़बर न आहे। जॾहिं त रिटायर्ड मुलाज़िमनि जे अकाउंट में 70 खां 80 लख हुया, जेकी पिणु ज़ाहिर न पिया कया वञनि। असां ग़रीब मुलाज़िम बच्चनि समेत फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। औलाद ऐं पंहिंजे इलाज कराइण खां कासिर आहियूं। बच्चनि खे तालीम न ॾियारे पिया सघूं। असां ग़रीबनि ते को बि तरस खाइण वारो न आहे। उन मौके ते रिटायर्ड मुलाज़िमनि जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, सोशल तंज़ीमनि, अॻूणनि चूंडियल नुमाइंदनि, शहरनि चूंडियल काउंसलर मीर मुनसिफ अली टालपुर, कामरेड हाकिम मंगी, आफ्ताब खासकेली, हाजी कौरल शेख, कामरेड वलीदाद उर्फ ज़मीर सातो, गुलाम अकबर सूमरो, ज़मार खादम मल्ला, हज़ूर बख्श शेख ऐं ॿियनि रिटायर्ड मुलाज़िमनि वटि पहुची यकजहती जो इज़हार कयो। रिटायर्ड मुलाज़िमनि निगरान वज़ीर आला सिंध वास्तेदार आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे रहियल पघारूं ॾियारे जाइज़ मसइला हल कराया वञनि ऐं टाउन कमेटी सोबोदेरो में थींदड़ करप्शन जी तहक़ीक़ात कराए मुलविस अमले ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी इंसाफ़ कयो वञे। असांजो काफ़ी डिफरेंस बि रहियल आहे, जेको असांखे मौजूदा जेके बि चवनि था वचन था ॾियण लाइ को बि तयारु न आहे। असां बार बार उन खां पुछंदा आहियूं त टाउन ऑफिसर सां केरु आहे, कोई असांखे ऑफिस जो मुराद ॿुधाइण लाइ तयारु न आहे। अफ़सोस जेकी अमल आहे त 99 लख किस्त मिली आहे, उन में बि असांखे 17% गवर्नमेंट खे ॾियणी आहे, जेके हिन वक़्तु ताईं हिन महीने में बि असांखे न ॾिनी वई आहे ऐं पुराणी पघार ॾिनी वई आहे। 99,27,000 रुपया किस्त आई आहे रिटायर्ड मुलाज़िमनि टोटली मुलाज़िमनि जी, जिन मां इहे 42-43 लख रुपए जी पघार हिननि कयूं आहिनि। बाक़ी पैसनि जी का ख़बर न आहे त टाउन कमेटी में आहिनि या न, उहा उन्हनि खे ख़बर। असांजो मौक़िफ़ इहो आहे त असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ॿियो असांजी सभिनी खे असांजी अपील आहे तव्हांखे, वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे, मिनिस्टर ऑफ लोकल गवर्नमेंट खे, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे, सभिनी ऑफिसरनि साहिबनि खे असांजी रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ अदा कयो।